खैरपुर में क़यामत जहिड़ी गर्मी खां पोइ वापडा सेप्को जी इंतिज़ामिया बिजली जी अणएलानी लोड शेडिंग 18 खां 20 कलाक करे छॾी, जॾहिं त केतिराई शहरी दुकानदार सख़्त परेशान थी विया आहिनि। दुकानदारनि मूजिबि लोड शेडिंग जे करे कारोबार मुतासिर थिए थो, दुकान जा किराया बि नथा भरे सघूं त बचा किथां पालियूं। बिजली जा ॻाढ़ा बिल अचनि था, उहे बि भरियूं था, पर वापडा सेप्को जी इंतिज़ामिया ज़ुल्म जी हद करे छॾी आहे। जेको शेड्यूल आहे लोड शेडिंग जो, उन खां सवाइ जेका बिजली बंदि कई थी वञे, अॻई शेड्यूलेड लोड शेडिंग सां कारोबार इंतिहाई मुतासिर आहे ऐं जॾहिं उन खां सवाइ वरी जॾहिं बिजली जी बंदि कई थी वञे त सभु कारोबार मुतासिर थियनि था पिया, जंहिंजे करे महांगाई में वाधारो अचे थो पियो। ॿिया इख़राजात आहिनि, उन जे करे त पूरो कारोबार असांजो सॼो जो सॼो डिस्टर्ब लॻो पियो आहे। ओवर बिलिंग असां वटि ईअं त जंहिंजा यूनिट 200 था हलनि त उन जा बिलनि में 400 था लिखनि। त असां काफ़ी मरतबा रड़ियूं करे करे थकिजी पिया आहियूं ऐं ॻरा बिल था अचनि, पर लाइट लोड शेडिंग एतिरी आहे जो अलाह माफ़ करे। ऐं हींअर बि असांजा कारोबार ठप थी विया आहिनि ऐं हिन वक़्तु बि असां वटि ऊंदहि लॻी पई आहे ऐं गर्मीअ में असां पघरिया पिया आहियूं। भाईजान, लोड शेडिंग हिकिड़ो त बिजली ॾाढी महांगी थी वई आहे, आवाम जी, दुकानदारनि जी ऐं बिज़नेसमैन जे दस्तरस खां ई बाहिरि थी वई आहे। एतिरो यूनिट महांगा थी विया आहिनि ऐं हुनजे अलावा पोइ लोड शेडिंग 6 कलाक 8 कलाक जी डेली बुनियाद ते लोड शेडिंग आहे। रेट जेको आहे सो वधीक आहे, उहो निपरा रंग मसाला, हुन में असांजो को वास्तो कोन्हे को, उहो मथां ई जेको आहे स्कीम ठही ईंदी आहे, उन सां असांजो वास्तो न आहे। बाक़ी रहियो सा लोड शेडिंग जेका आहे, सा लोड शेडिंग न पेमेंट आहे, असांजी लासिस वधियल आहिनि, मजबूरी आहे त 10 कलाक शहर जे फीडरनि ते लोड शेडिंग आहे।